द सिंधुवर्ल्ड.com जी पेशकश। मां बि हनीमून ते वेंदुमि। हाणे जे हनीमून ते वञिणो आहे त काॾे वञणो आहे इन जो फ़ैसिलो थियणु घुरिजे। मां बि हनीमून ते वेंदुमि। पहाड़नि जे नाले सां अचे ॾकणी, समुंड जी छोलनि खां भउ थिए थो, जंगलनि खां त परे रहण ई बहितर। किथे जानवर मुंहिंजो शिकार न करे वठनि। वञिणो त आहे ज़रूरु हनीमून ते। ख़बर न आहे कहिड़ी जॻह कहिड़ो शहर चूंडींदुमि, मां बि हनीमून ते वेंदुमि। चयो घरवारीअ, हलो त कंहिं तीर्थ ते हलूं था, साधू संतनि जे संग में सत्संग ॿुधूं था, आश्रम जे बाग़ जे कंहिं वण जी छांव में वेही गुज़िरियल ज़माने खे सॾु कंदुमि। मां बि हनीमून ते वेंदुमि। ॻाल्हि खे न करण जी हिमत कोन थी, पर सिज लथे खां पोइ जे कार्यक्रम खीर में फिटकी विझी छॾी। रहंदुमि जो साधू संतनि जे आश्रम में। रोज़ जो इहो प्रोग्राम कीअं कंदुमि, मां बि हनीमून ते वेंदुमि। मन में आयो हिकु ख़्यालु ॿियो, हाणे चहिरे ते बाक़ी न बची आहे हनी, पेंशन में बि किथे मिले थी झझी मनी। वॉकिंग स्टिक सहारे हलण वारा असां ॿई वञी हनीमून ते बि कंदासीं छा? पर चवणी आहे पुछणा न मुंझणा, सो करे फ़ोन मोकिले न्यापा घुरायो आहे। थिए कुझु बि, मां त आज़ादु सच लॻां सलाह ज़रूरु वठंदुमि। मां त आज़ादु सच लॻां सलाह ज़रूरु वठंदुमि। मां बि हनीमून ते वेंदुमि। मां बि हनीमून ते वेंदुमि। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।